अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीक ठाक हूंदव, ख़ैर सां ख़ुशि आबाद हूंदव। दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे पाप नगर। जी हा दोस्तों, पाप नगर जी केतिरियूं क़िस्तियूं रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि। हीउ ड्रामो जेको कॾहिं हलायो वेंदो सॼी ॼाण मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुमि। ऐं नवां ऐं पुराणा एक्ट्रेस हिन ड्रामे में अचण वारा आहिनि, उहे कहिड़ा आहिनि मां तव्हांखे सभु कुझु हिन वीडियो में सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं लाइक न विसारींदा, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पाप नगर जूं रिकॉर्डिंग क़िस्तियूं जेको आहे त 60-65 क़िस्तियूं रिकॉर्डिंग थी चुकियूं आहिनि, 3 स्पेस मुकमल थी चुका आहिनि। ऐं दोस्तों हीउ ड्रामो जेको आहे ईद जे पहिरें ॾींहं ते हलायो वेंदो KTN चैनल जो। हीउ ड्रामो आहे पाप नगर। हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे मुमताज़ ख़ासकेली ऐं रिकॉर्डिंग मुख़्तलिफ़ शहरनि में हिन ड्रामे जी कई वञे पई। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु मूंखे ॼाण मिली आहे त असद कुरैशी हिन ड्रामे में अचण वारो आहे, आज़म मेंगल, इन खां अलावा वॾा अदाकार जेके बि मशहूरु आहिनि, हाजिर टीणो, इन खां अलावा उमेद अली कलवड़ हिन ड्रामे में अचण वारा आहिनि। 2-3 ॾींहंनि में तव्हां ॾिसंदव त उहे बि पुराणा एक्ट्रेस हिन ड्रामे में इन थींदा। ऐं कुझु दोस्त जेको नवां बि हिन ड्रामे में अची चुका आहिनि ऐं उहे बि रिकॉर्डिंग उन जी हले पई। मुमताज़ ख़ासकेली आहे, तव्हां फ़ोटो ॾिसी रहिया आहियो जेके रिकॉर्डिंग हले थी। दोस्तों उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मुंहिंजा पहिरियां चैनल मोनोटाइज़ कोन थिया हुया ऐं हीउ मां नओं चैनल ठाहियो आहे। महिरबानी करे हिन चैनल खे विज़िट कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। दोस्तों हीउ ड्रामो जेको आहे ईद जे पहिरें ॾींहं ते हलायो वेंदो, जंहिंमें अब्बास गुल काफ़ी नंढा वॾा एक्ट्रेस जेको हिन ड्रामे में शामिल आहिनि। दोस्तों उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ